अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ुएब आहे। अॼु असां ॻाल्हाईंदासीं मोटापो तव्हांजी सिहत लाइ काफ़ी मसइला पैदा कराए सघे थो। पर छा तव्हांखे इहो ख़बर आहे त मोटापे जे करे तव्हांजे जिस्म में वाइटामिन डी जे जज़ब थियण जी जेका आहे कमी थी सघे थी। अगरि जिस्म में तव्हांखे मोटापो वग़ैरह आहे त तव्हांजे जिस्म में विज़रल एडिपोज टिश्यूज़ जो मिक़दारु आहे उहो वधी ईंदो आहे। उहो छा कंदो आहे, तव्हांजे वाइटामिन डी खे ट्रैप कंदो आहे तव्हांजी बॉडी में। ऐं तव्हांजी जेका वाइटामिन डी आहे उहो सर्कुलेट न करे सघंदी आहे तव्हांजे खून में, तंहिं करे तव्हांजी वाइटामिन डी जी कमी थींदी आहे। जेतिरो तव्हांजो BMI हाई रहंदो ओतिरी तव्हांजी वाइटामिन डी जे जज़ब थियण जी कमी वग़ैरह थींदी आहे। आख़िरकार इहो BMI छा आहे? BMI बेसिकली तव्हांजे जिस्मानी वज़न जो मयारु हूंदो आहे जेको तव्हांजे असां क़द ऐं वज़न जे हिसाब सां तव्हांजे मोटापो या चर्बी जो अंदाज़ो वग़ैरह कंदा आहियूं। हिकु नॉर्मल BMI हूंदो आहे उहो 24.5 खां 24.5 ताईं हूंदो आहे। ऐं जेको ओवरवेट बंदो हूंदो आहे उन जो BMI 25 खां वठी करे 30 ताईं हूंदो आहे। ऐं जेको ओबेस बंदो हूंदो आहे, जेको ओवरवेट खां ई मथे हूंदो आहे, उहो 3 अबो जेको रेशो आहे उहो ओबेस वग़ैरह में ईंदा आहिनि। हाणे काफ़ी माण्हू इहे सुवाल कंदा आहिनि त असां ओबेस बि आहियूं, मोटा बि आहियूं, काफ़ी घणो असां मोटापो आहे, असां सप्लीमेंट्स डोज़ वग़ैरह वठूं था, वाइटामिन डी आहे ऐं असां में स्टिल कमी वग़ैरह रहे थी, त छा पोइ असां डोज़ जो मिक़दारु वधाए करे छा असां पंहिंजी वाइटामिन डी जी कमी खे पूरो करे सघूं था? बेसिकली ईअं न थींदो। भली तव्हां डोज़ वग़ैरह ई मटायो, स्टिल तव्हां वटि उहे विज़रल एडिपोज टिश्यूज़ वग़ैरह हूंदा आहिनि। तव्हांजो वाइटामिन डी जी डेफिशिएंसी उहा तव्हांजी पूरी वग़ैरह कोन थींदी। इन खां बहितर आहे त तव्हां बि ग़िज़ा खे इम्प्रूव कयो, हिकु बैलेंस डाइट वग़ैरह खाओ, वर्जिश वग़ैरह ते फोकस कयो। तव्हां अहिड़ी शयुनि ते फोकस कयो त असां पंहिंजो वेट वग़ैरह कीअं डिक्रीज़ कयूं, या अहिड़ी शयुनि जो इंटेक वधायो जेको तव्हांजे वाइटामिन डी एब्ज़ॉर्प्शन में हेल्प आउट कराइनि। जीअं मच्छी वग़ैरह थी, अंडो वग़ैरह थी वियो, खीर वग़ैरह थी वियो, इहे शयूं वरी वाइटामिन डी एब्ज़ॉर्प्शन में काफ़ी घणी मदद कंदियूं आहिनि। थैंक यू।